अस्सलाम वालेकुम दोस्तों, RBS बिज़ी रिसर्च अकेडमी तरफ़ां तव्हां सभिनी खे आउं भली कार चवां थो। फैक्ट एनालिसिस सीरीज़ हली रही आहे ऐं जंहिं जे सिलसिले में 6 वीडियोस नज़रियाती या थ्योरिटिकल अॻिले ॾींहुं अवेलेबल आहिनि मुंहिंजे अॻ में चैनल ते। टाइम मिले त तव्हां उनखे ज़रूरु ॾिसो ऐं उन खां अलावा प्रैक्टिकल जे हवाले खां हिकिड़ी वीडियो मुंहिंजी अपलोड थियल आहे, उहो बि तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमें यानी अमली तौर ते फैक्ट एनालिसिस खे कीअं रन कजे, उनजा कहिड़ा कहिड़ा स्टेप्स आहिनि, उनमें कहिड़ा कहिड़ा ऑप्शंस आहिनि। तक़रीबन सभी ऑप्शन खे मां तफ़सीलन उनमें ज़ेर बहस आंदो आहे ऐं मूं सोचियो त हिकिड़ो वधीक मिसाल हिकिड़ी अमली वीडियो ॾिसी वञे हिकु नई डेटा सां गॾु, त जीअं तव्हां शयुनि खे बआसानी सम्झी सघो। उन सिलसिले में हीअ वीडियो अव्हां साम्हूं पेश करे रहियो आहियां, जंहिंमें हिकु नई डेटा सां मां ॿीहर जेको आहे फैक्ट एनालिसिस खे रन कंदुसि, त जीअं तव्हां अञा वधीक फैक्ट एनालिसिस में इशूज़ अचनि था उनखे हल करे सघो। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे, मां शाबदीन सां तालुक़ रखां थो। अचो त पंहिंजी इन नई डेटा सां कमु शुरू कयूं। दोस्तों, ही जेको फैक्ट एनालिसिस खे कीअं कजे, सभ खां पहिरियों एनालाइज़ में वेंदासीं ऐं उन में असां ईंदासीं डायमेंशन रिडक्शन में। अच्छा, हिन में जेके पुराणा जेके असां वटि अचनि था जा वर्जन्स, उन में फैक्टर एनालिसिस लिखियल आहे हिन डेटा रिडक्शन ते। ऐं हाणे नवनि में जेको वर्जन्स में ही डेटा रिडक्शन या डायमेंशन रिडक्शन जे तौर ते, मिसाल असांजे जेके मुख़्तलिफ़ डायमेंशन्स आहिनि या तव्हांजी कंस्ट्रक्ट आहिनि तव्हांजे सवालनामे में, जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था त हिकु मुख़्तलिफ़ जेको आहे सवालनामे में तव्हांजा ही डायमेंशन या कंस्ट्रक्ट आहिनि, इन्हनि खे रिड्यूस करण, डेटा खे रिड्यूस करण जे लाइ असां ही शइ इस्तेमालु कंदा आहियूं, डायमेंशन रिडक्शन जे हवाले सां। हिन में टे शयूं आहिनि: फैक्टर एनालिसिस, करस्पॉन्डेंस एनालिसिस ऐं ऑप्टिमल। असां फैक्टर एनालिसिस में वेंदासीं। जीअं क्लिक कयोसीं त असांखे जेको ही डेटा जी विंडो मिली, जंहिंमें असां हाणे पंहिंजो कमु शुरू कंदासीं। हिन में जीअं त मूं अॻु में काफ़ी मां कमु करे, इन करे हीअ जेको आहे डेटा ऑलरेडी हिन में सेव थियल आहे, उहा आहे असां इनखे इन डेटा ते न पर असां रीसेट कंदा आहियूं। रीसेट जे तव्हां प्रेस बटन कंदव, तव्हां बिल्कुलु एक्चुअल जेको आहे तव्हांजी पोज़ीशन आहे उन ते तव्हां अची वेंदव। अच्छा, हाणे हिन तरफ़ असां वटि ही मुख़्तलिफ़ सवाल आहिनि, तव्हां हिनखे राइट क्लिक करे डिस्प्ले वेरिएबल नेम ते अचो, पर ही वेरिएबल लेबल आहिनि, असां हिनखे वेरिएबल ते नेम ते आणियूं था। जी क्लिक कयासीं, वेरिएबल नेम अची। हाणे असां छा कंदासीं, असां जेके बि स्केल वारियूं शयूं आहिनि हिन में असां इंटरवल सॉरी हिन में असां तव्हांजो ही वेरिएबल आहे ऐं जेके अहिड़े क़िस्म जा वेरिएबल आहिनि, मिसाल जेके नॉमिनल आहिनि या ऑर्डिनल आहिनि, इहे असां शयूं हिन में कोन कंदा, असां सिर्फ़ु स्केल वाइज डेटा खे असां खणंदासीं। त ही स्केल वाइज डेटा आहे ऐं हिते हिक खां वठी 22 असांजा वेरिएबल आहिनि, जेके असां सेट कयोसीं। तव्हां हाइलाइट कयो त ॾिठो त तव्हांजी ओके बटन जेको आहे उहो एक्टिव थी वियो। अच्छा, हाणे असां डिस्क्रिप्टिव में उहे शयूं खणा जेके असांजी ज़रूरत में आहिनि। मिसाल डिटरमिनेंट खयोंसीं, कैमो खयोंसीं ऐं इन खां अलावा असां कोएफिशिएंट खयूं था, सिग्निफिकेंस, ठीकु है। ऐं इन खां पोइ कंटिन्यू एक्सट्रैक्शन में असां स्किल प्लॉट खयोंसीं ऐं असां हिनखे चऊं था असांखे वेरिएबल 5 ॾे, छो जो फैक्टर एनालिसिस ही जेको क्वेश्चन जिते मां कमु करे रहियो आहियां, इहो क्वेश्चन बि मां हेठि रखी छॾींदुसि त तव्हां जीअं उनखे डाउनलोड करे उनखे बि तव्हां उन क्वेश्चन में असांजा 5 कंस्ट्रक्ट आहिनि ऐं हिते बि तव्हां उनजी व्यू ॾिसी रहिया, हिन में असांजा 5 कंस्ट्रक्ट आहिनि, इन करे असांखे 5 खपनि। जेकॾहिं तव्हां हिनखे 1 खे कंदव त पोइ हू आइगन वैल्यू मुंहिंजा केतिरा बि ठाहे सघे थो, पर जीअं असांखे 5 खपनि, असांजे हिन क्वेश्चन में आहिनि 5 कंस्ट्रक्ट, असांखे 5 खपनि, त जीअं हर कंहिंजी जेको आहे नुमाइंदगी थिए, इन करे 5 कयोसीं। ऐं तंहिंखां पोइ रोटेशन असां वेरीमिक्स में वञी रहिया आहियूं। तव्हां ॿियो को रोटेशन मेथड इस्तेमालु करे सघो था पंहिंजी प्रैक्टिस तहत। ऐं शॉर्ट साइज़ ऐं हिन में असां 0.4 था रखूं। जेतिरो तव्हां वधीक रखंदो ओतिरी सुठी तव्हांजी जेको आहे फैक्टर एनालिसिस जेको आहे उहो ठहंदो। कंटिन्यू ओके। अच्छा, हाणे जीअं असां कंटिन्यू ओके कयोसीं त असांखे अहिड़े क़िस्म जो रिज़ल्ट मिलियो। सभ खां पहिरियों आहे कोरिलेशन मैट्रिक्स। हिन जो मक़सदु इहो आहे त असांजा ओवरऑल जेके कोरिलेशन जा वैल्यूज़ केतिरा आहिनि हिक ॿिए सां। मिसाल ही आहे फैक्टर नंबर 1, अप टू डेट इक्विपमेंट्स जो असां फिजिकल फैसिलिटीज़ सां इन सां कंपेयर कयूं था। तव्हां हीअ जेका पहिरीं लाइन आहे, सॼी इन लाइन में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे जेके वेरिएबल्स जा रिलेशनशिप आहे, यानी कोरिलेशन जा वैल्यूज़ ॾाढा बहितर आहिनि। हाणे असां हिन में कुल 22 वेरिएबल अची विया, ठीकु आहे। उन खां पोइ असां एज़ कैमो जी में बि काफ़ी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे त केतिरो वैल्यू में जो हुजणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में बहितर इहो रहंदो त तव्हां थोरो वरी बि तव्हां जेके नज़रियाती या थ्योरिटिकल वीडियो आहे उनखे ॾिसी वठो त कैमो जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे, जेके तव्हांखे नथो ज़हन में अचे। त हीउ जेको सैंपल साइज़ आहे उहो बिल्कुलु जेको आहे सही आहे, पूरो आहे फैक्टर एनालिसिस रन करण जे लाइ, छो जो जेको वैल्यू 0.8 आहे इहो 0.7 खां मथे आहे।
ऐं इन खां अलावा जेका बाटे टेस्ट ऑफ डिस्पेरिटी उहा बि असांजी सिग्निफिकेंट आहे 0.000 आहे। अच्छा, उन खां पोइ असांजी कम्युनिटीज़ आहिनि उहे बि काफ़ी बहितर आहिनि। ये तव्हां डबल क्लिक करे ऐं तव्हां इनखे अॻिते वधाईंदो, इनखे तव्हां अॻिते वधायो त हाणे तव्हांजी कम्युनिटीज़ काफ़ी बहितर तरीक़े सां तव्हांखे सम्झ में अची वेंदियूं। अच्छा, हाणे तव्हां ॾिठो त हर हिकु स्टेटमेंट ऐं हर हिकु कम्युनिटी ॾाढी बहितर आहे, कंहिंजी बि कम्युनिटी उहा 0.4 खां घटि न आहे। उहो इन जो सबबु इहो आहे जो असां शुरू में जंहिंमहिल ऑप्शन ॾियूं पिया उते असां 0.1 हुई जाते असां उते पॉइंट या हिते ही बि तव्हां ॾिसी सघो त हिते जेको हिन ऑप्शन में असां 0.4 ॾिनोसीं, इन करे असांजी कम्युनिटीज़ 0.4 खां का बि घटि कोन्हे। टोटल वेरियंस एक्सप्लेन यानी ओवरऑल वेरियंस केतिरो आहे उहो 64%, 67% आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे। अच्छा, हाणे असांजे आइगन वैल्यू मुताबिक़ असां ॾिसूं था असांजा 5 फैक्टर थियनि था ऐं हूअं बि असां 5 फैक्टर ॾेई आया आहियूं। ऐं हमेशह पहिरें फैक्टर जो कॉन्ट्रीब्यूशन तमामु वॾो हूंदो आहे, 30 यानी 3% जेको आहे उहो पहिरें जो आहे, 14 ॿिए जो आहे, ऐं उन खां पोइ 9, 8 ऐं 5 ई तरीक़े सां। ऐं उन खां पोइ जॾहिं असां जो रोटेशन करायोसीं त रोटेशन बिफोर रोटेशन आहे 30 आहे, रोटेशन खां पोइ इहो घटि थी करे 20 आयो, ऐं जेको 14 उहो वधी करे 16 थी वियो, ऐं कुझु वैल्यूज़ जेके रोटेशन खां पोइ कुझु असांजा वधी पिया, हेॾो कुझु खुटी पिया। स्किट प्लॉट में बि तव्हां ॾिसंदासीं असां त ऑलमोस्ट असांखे 5 फैक्टर मिली रहिया आहिनि। मिसाल हिते जेकॾहिं असांजो लाइन था कढूं, हिते असांखे तक़रीबन जेको आहे असांजो ही 1 हिते आहे, जेके सिधी लाइन कढंदासीं हिते त इन जो मक़सदु इहो आहे त हाणे हिन लाइन जे मथां जेके बि असांजा आहिनि उहे असांजा फैक्टर आहिनि, 1 2 3 4 5। त हाणे इन जिन आइगन वैल्यू ही सभु असांजा आइगन वैल्यू आहिनि 0 खां वठी 6 ताईं आहिनि। त असांजा आइगन वैल्यू जी रिक्वायरमेंट हिक खां मथे जेके हूंदा उहे असांजा फैक्टर थी वेंदा, त ही हिक खां वधीक जेके मथे आहिनि उहे असांजा 5 फैक्टर आहिनि। हाणे असां जेके फैक्टर टोटल वेरियंस एक्सप्लेन में जेके हिते असांजा फैक्टर निकिरी आया, टोटल वेरियंस में जेके असांजा 5 फैक्टर निकिता आहिनि, ही तव्हां ॾिसी सघो था त स्किट प्लॉट में बि असांजा 5 ई फैक्टर निकिता आहिनि। त हाणे इहा असांखे कंफर्म थी वियो त असांजा 5 फैक्टर निकिरी सघनि था। अच्छा, उन खां पोइ असां कंपोजिट मैट्रिक्स में असां ईंदासीं रोटेटेड मैट्रिक्स में। रोटेटेड मैट्रिक्स में तव्हां ॾिसो था थोरो हिनखे एडिट कयूं, डबल क्लिक कंदो त ही खुली ईंदो, तव्हां हिनखे थोरो वॾो करे ऐं हिते तव्हां ॾिसंदो, हिते तव्हां जीअं रखंदो त तव्हांजो कर्सर डबल एरो अची वेंदो, ऐं पोइ तव्हां हिनखे अॻिते वधाए करे तव्हां वधाईंदो त ही ॾाढो बहितर थी वेंदो, ऐं तव्हां हिनखे कैंसिल कंदो त इन इफेक्ट जेको आहे असर हिते पइजी वेंदो। हाणे जॾहिं हिते असर पइजी वियो त असांखे हिकु ॾाढो सुठो जेको आहे जेको पैटर्न मैट्रिक्स मिली रहियो आहे, रोटेटेड कंपोजिट मैट्रिक्स मिली रहियो आहे। ऐं हिनखे असां में कुझु जेके असां वटि क्रॉस लोडिंग आहिनि, मिसाल हिकिड़ी ही क्रॉस लोडिंग आहे, ही ॾाढो सुठो बहितर इन करे अची थो वञे तव्हांजा जेके कोरिलेशन जा वैल्यूज़ उहे काफ़ी बहितर इन करे जेके हिन जा रिलेशनशिप जा हिकिड़ा सुठी तरीक़े सां फैक्टर ठही पिया आहिनि। अक्सर तौर ते ईअं कोन थींदो आहे, विडियोस में तव्हांखे शयूं ईअं मिलंदियूं आहिनि, पर प्रैक्टिकल रियलिटी में जेको आहे काफ़ी ॾुखियूं जेके फैक्टर काफ़ी ॾुखियो हूंदो आहे रन करण जे लाइ। छो जो जॾहिं जॾहिं असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा असल में 2 शयूं, हिकिड़ो हेट्रोजीनियस हूंदो आहे, हिकिड़ो होमोजीनियस हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांजो जो क्वेश्चनियर आहे उहो होमोजीनियस आहे, यानी काफ़ी अरसे खां इस्तेमालु थी रहियो आहे, यानी पुराणो आहे, वैलिडिटी रिलायबिलिटी चेक थियल आहे, त यकीनी तौर ते तव्हांखे फैक्टराइज़ेशन में काफ़ी सुठा रिज़ल्ट्स मिली वेंदा। पर हिकिड़ो होमोजीनियस आहे जंहिंमें माना जे मुख़्तलिफ़ क़िस्म जा कंस्ट्रक्ट आहिनि जंहिंजो हिक ॿिए सां कॉम्बिनेशन तमामु घटि आहे, त अहिड़ी क़िस्म जे जेको आहे क्वेश्चन जेके तव्हां डेटा कलेक्ट कई आहे त उहो काफ़ी मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका तव्हांखे रिज़ल्ट मिलंदा ऐं काफ़ी ॾुखियो थी वेंदो आहे सम टाइम त रोटेटेड कंपोजिट मैट्रिक्स खे ठाहिणु। त जीअं त हिकिड़ो पूरो सर्विस क्वालिटी तव्हां सब कॉल मॉडल आहे, काफ़ी पुराणो मॉडल आहे, तक़रीबन 1988 में ही मॉडल वजूद में आयो, ऐं असां हिनखे सब कॉल या सर्विस क्वालिटी मॉडल चऊं था। हिन क्वेश्चनर में तव्हां ॾिसो था जेके बि असांजा सवाल आहिनि त उहे सभु सवाल जेके असांजा सर्विस क्वालिटी जे मुतालिक़ आहिनि, एम्पैथी हुजे, रिलायबिलिटी हुजे, इहे जेके बि मिसाल कंहिं बि ऑर्गेनाइजेशन जी तव्हां सर्विस क्वालिटी खे मालूम करणु चाहियो त ही क्वेश्चनर तव्हां अप्लाई करे सघो था। त हाणे काफ़ी पुराणो आहे, इन करे हिन जी रिलायबिलिटी वैलिडिटी बि वेल एस्टेब्लिश्ड आहे, इन खे तव्हां ॾिसो था रिज़ल्ट काफ़ी बहितर अची विया आहिनि। पर जेकॾहिं तव्हां नओं क्वेश्चनर ठाहियो था त मुमकिन आहे त तव्हांखे रिज़ल्ट ईअं मिली वञे, उन में काफ़ी फेरफार या काफ़ी ऊच नीच थी सघे। हाणे उहो तव्हांजो कमु थ्रू त तव्हां कीअं उनखे हिकिड़े क्लियर पैटर्न में आणियो था।
त हाणे जीअं ॾिसो था हिन में हिकु सवाल में डबल यानी क्रॉस लोडिंग आहे त तव्हांखे यानी एक्चुअल में कंहिं ॿी डेटा ते तव्हां कमु कंदो थी सघे थो खोड़ सारी क्रॉस लोडिंग मिलनि त हाणे तव्हां हिकु ट्रायल एंड एरर वारी अप्रोच करणो आहे त हिकिड़े खे कढो ॿिए खे इंटर कयो त इन तरीक़े सां जेसिताईं तव्हांखे हिकिड़ो क्लियर पैटर्न कोन थो मिले जी ही क्लियर आहे तेसिताईं तव्हांखे इहो अमल करणो आहे अचो थोरो इनखे कयूं त असां रिकॉल रिसेंट यूज़ में ईंदासीं फैक्टर एनालिसिस में ऐं असां ॾिसंदासीं त असांजो ही कहिड़ो आहे इनखे तव्हां हेॾे वञो ऐं हाणे तव्हां छा कयो इनखे वेरिएबल लेबल्स में आणियो ऐं तंहिंखां पोइ हिन सभिनी खे सिलेक्ट करे ऐं तव्हां हिनखे सिलेक्ट कयो 22 खे तव्हां हेॾे प्लेस कयो अच्छा हाणे तव्हांजो सवाल ही स्टेटमेंट कहिड़ी आहे त द फर्म्स मीट देयर प्रॉमिस्ड ठीकु आहे हाणे ही आहे द फर्म हिते जीअं रखंदो त डिटेल अची वेंदी द फर्म मीट्स देयर हाणे इहो असांजो सवाल जेको क्रॉस लोडिंग आहे असां हिनखे वापसि मोकिलियूं ऐं ॿी हिनखे ओके करे कमु कयूं जीअं असां हिनखे असां डायरेक्ट रोटेटिव कंपोजिट मैट्रिक्स में वेंदासीं ऐं वरी तव्हां हिनखे डबल क्लिक कयो त जीअं असां हिन शइ खे बहितर करे सघूं ऐं हिते तव्हां एरो ईअं सिलेक्ट कंदव त हिते तव्हांखे एरो अची वियो एरो खे तव्हां अॻिते छिकींदव त तव्हांजो सिधो थी वियो ऐं तव्हां हिनखे कैंसिल कयो त हिन जो असरु हिते पइजी वेंदो अच्छा हाणे उन खां पोइ ॾिसोसीं असांजो जॾहिं हिकिड़ो त उन खां पोइ वरी ॿियो असांखे क्रॉस लोडिंग में मिली वियो जेसिताईं क्रॉस लोडिंग हिन क्रॉस लोडिंग खे ख़तमु करणो आहे जेको बि क्रॉस लोडिंग जो आइटम आहे तव्हां उनखे एक्सक्लूड करे छॾियो एनालिसिस मां त उहो बहितर रहंदो उन सां पोइ इम्पैक्ट कोन पवंदो लाज़मी इहो आहे त अचो त इनखे असां ॾिसूं त इहो कहिड़ो आहे फैक्टर एनालिसिस में वियासीं ऐं हाणे ही जेको चए थो उहो चए त it is unreasonable to expect it is unreasonable it is हाणे हिन में थोरो हेठि में ही आहे it is unreasonable to expect ठीक है to expect यानी x11 आहे इहो तव्हां हिनखे एक्सक्लूड करे ओके कयो वरी असां रोटेटिव कंपोनेंट्स में वियासीं तव्हां डबल क्लिक कयो ऐं साॻियो पैटर्न ऐं हिनखे तव्हां बिगर वॾो कयो ऐं हिते तव्हां हिनखे थोरो वधाईंदव त हाणे असांखे ख़बर पइजी वई त अञा हिकिड़ो ॿियो वेरिएबल जेको आहे उहो बि असांखे क्रॉस लोडिंग में अची थो वञे इन क्रॉस लोडिंग खे बि असांखे ख़तमु करणो पवंदो हिनखे तव्हां कैंसिल कयो त हिते अची वियासीं ऐं असां वरी वापसि फैक्टर एनालिसिस में वेंदासीं हाणे ॾिसूं त ई क्रॉस लोडिंग जी स्टेटमेंट कहिड़ी आहे जीअं असां ख़तमु करे सघूं द फर्म इज सिंपैथेटिक द फर्म इज सिंपैथेटिक हाणे इहो ॻोल्हे असां द फर्म इज ही आहे फर्म सिंपैथेटिक ठीक है जीअं तव्हां मथां कर्सर कंदो त पूरी स्टेटमेंट तव्हांजी ज़ाहिर थी वेंदी जीअं तव्हां हिन येलो करे पूरी स्टेटमेंट ॾिसो था आख़िर में इन जो वेरिएबल बि तव्हांखे त x6 आहे इहो तव्हां हिनखे एक्सक्लूड कयो ओके प्रेस बटन कयो अच्छा ऐं वरी हाणे असांजी रिज़ल्ट मिली वियो हाणे रोटेटिव कंपोनेंट में ईंदासीं ऐं हिनखे वरी तव्हां साॻियो ई कंदो डबल क्लिक करे ऐं तव्हां हिनखे एॾो वॾो थी वियो हिनखे हिते आंदो कैंसिल कयो त तव्हांखे थोरो हिनखे अञा ॿी थोरो हिनखे पोइ ते कयोसि त बहितर रहंदो ठीकु हाणे असांखे बिल्कुलु क्लियर पैटर्न मिली रहियो आहे हाणे कंहिं क़िस्म जी क्रॉस लोडिंग न आहे ऐं हिकिड़ो बहितर असांजो जेको आहे क्लियर पैटर्न मिली रहियो आहे हाणे हिन में हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त हिन में लिखियलु आहे सॉर्ट बाय साइज़ हाणे सॉर्ट बाय साइज़ जो मक़सदु इहो आहे त जेके असांजे चेक कंदा सॉर्ट बाय साइज़ खे त पोइ छा थींदो जेके मथे जा वॾा वॾा वैल्यूज़ उहे मथे अची वेंदा उन खां पोइ नंढो उन खां पोइ नंढो उन खां पोइ नंढो इहे वैल्यूज़ अची वेंदा 0.867 0.86 0.58 ईंदी हिन में तव्हां ॾिसो साॻियो ई हिकिड़ो सॉर्ट बाय हिकिड़े असेंडिंग ऑर्डर में असां जेका उहा डेटा आहे लेकिन तव्हां हिनखे अनचेक कंदो त पोइ छा थींदो त हीउ मिक्स में अची वेंदो यानी फैक्टर त उहे रिज़ल्ट उहे ई अची वेंदा पर पोइ छा थींदो त हीउ 0.8 शायदि हिते अची वञे हीउ 0.86 शायदि हिते अची वञे हिनखे ज़िगज़ैग वारे मेनर में अची वेंदो इन जो इहो फ़ाइदो पवंदो तव्हां हिनखे जेकॾहिं टिक कंदव त तव्हांखे असेंडिंग ऑर्डर में हिकिड़ो मिली वेंदो दोस्तों ही ॿियो मिसाल हुयो जेको मां तव्हांजे साम्हूं पेश कयो उमेद कयां थो तव्हांखे ही सवाल जे ज़रिए सां बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई हूंदी त इहो फैक्टर एनालिसिस कीअं रन कजे अच्छा इन खां अलावा मां जेको ही क्वेश्चनर तव्हां ॾिसी रहियो जेको मां इस्तेमालु कयो आहे सब क्वालिटी मॉडल इन जो क्वेश्चनर जी लिंक बि मां रखी छॾी आहे पंहिंजी वीडियो जे हेठां तव्हां डाउनलोड करे ऐं पंहिंजी सौ प्रैक्टिस ख़ातिर तव्हां हिन सभिनी सुवालनि खे ॾिसंदव त हाणे पोइ तव्हां सोचींदव त कहिड़ो फैक्टर कंहिंजो आहे ऐं कहिड़ो फैक्टर कंहिंसां तालुक़ु रखे थो त अहिड़े क़िस्म जूं शयूं तव्हांखे थी सघनि थियूं मिसाल इन मां तव्हांखे कीअं ॾियां त मां तव्हांखे जेको मां थोरो कमु कयो हुयो मां तव्हांखे उहो बि ॾेखारींदो हलां त हिन में तव्हां ॾिसो था त ही जेके आहिनि से असांजा फैक्टर निकिरी पिए ही
अच्छा जी। हाणे हिन जी जेको वर्ड फाइल आहे जंहिंमें ही सभु जेके मुंहिंजा हिन जा जेके मुख़्तलिफ़ डायमेंशन्स आहिनि सर्विस क्वालिटी जा, यानी टेंजिबलनेस आहे, रिलायबिलिटी आहे, रिस्पॉन्सिवनेस आहे, एश्योरेंस आहे, एम्पैथी, त ही हर हिक जा मुख़्तलिफ़ सुवाल आहिनि। तव्हां हिकु सुवाल खे ॻोल्हींदा वञो त कहिड़ो सुवाल काथे थो अचे, कहिड़ो फैक्टर कहिड़ो ठहे थो। इन करे नंढी कोशिशि मूं कई आहे जंहिंमें मां इहो आहे त एम्पैथी फैक्टर 4 जेको आहे, एम्पैथी फैक्टर उहो 4 आहे। यानी एम्पैथी जेके सुवाल आहिनि उहे फैक्टर नंबर 4 ते आहिनि, ऐं एश्योरेंस जेके सुवाल आहिनि उहे फैक्टर नंबर 1 ते आहिनि, ऐं उन खां पोइ जेके टेंजिबल फैक्टर आहे उहो टेंजिबिलिटी जेका आहे उहा फैक्टर नंबर 3 ते आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे पंहिंजो इहे तरीक़े सां तव्हां हर हिकु फैक्टर जो जेको आहे अच्छा, तो अहिड़ी तरीक़े सां तव्हां जीअं ही आहे फैक्टर, हिते तव्हां ॾिसंदो कहिड़ो सुवाल किथे थो अचे, ऐं पोइ तव्हां उहो फैक्टरनि खे तव्हां नाला ॾींदा वेंदो त हर फैक्टर जो तव्हांजो नालो आराम सां अची वेंदो, ऐं पोइ तव्हां हिन छा कंदो, आख़िरी स्टेप आहे उहा इन जी रिलायबिलिटी चेक करणु, यानी क्रोन बार अल्फा चेक करणु त और इन जी रिलायबिलिटी केतिरी आहे। क्वेश्चन जा डायमेंशन कुझु रिड्यूस थी विया, हाणे असां रिलायबिलिटी चेक कंदासीं त इहो आख़िर इहो क्वेश्चन रिलायबल आहे या न आहे। हाणे रिलायबिलिटी असां ॿिनि तरीक़े सां यानी ॿिनि हिसनि में कंदा, हिकु त हिकु ओवरऑल रिलायबिलिटी थींदी आहे सॼे जी, ऐं ॿी जी रिलायबिलिटी थींदी आहे त कंस्ट्रक्ट वाइज, पहिरियों ही सुवाल खणंदासीं, रिलायबिलिटी चेक कंदासीं, हिन जी खणंदासीं, हिन जी खणंदासीं, हिन जी, एतिरे सां असांजी रिलायबिलिटी चेक थी वेंदी, असांजी वैलिडिटी बि थी वई। त उम्मीद कयां थो त तव्हां जेका हिन फैक्टराइज़ेशन हिन ॿिए बि साल सां काफ़ी शयूं तव्हांजी सम्झ में अची वियूं हूंदियूं। जेके सम्झ अची वियूं आहिनि त लाइक कयो, शेयर कयो, ऐं पोइ कमेंट कयो त अञा वधीक बहितर आहे, ख़बर पई त तव्हांखे ही शयूं सम्झ में अची रहियूं आहिनि, को सुवाल आहे, का ॻाल्हि आहे, तव्हां ज़रूरु कमेंट कंदो त मां पंहिंजी फारिग वक़्त में मां तव्हांजे कमेंट जो बि ज़रूरु जवाबु ॾींदुसि। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी त हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिठो। अल्लाह हाफ़िज़।